नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे चंबड़ में ख़बर ॾींदा हलूं त प्रेस क्लब चंबड़ जी नई बॉडी चूंडिजी वई है, जंहिंमें अवामी न्यूज़ जे रिपोर्टर हबीब अहमद मुग़ल बिना मुक़ाबले साल 2021 जो सदर चूंडिजी वियो, जॾहिं त साल 2021 जी सालियाने इलेक्शन चंबड़ प्रेस क्लब चंबड़ जो इजलास एडवोकेट माशूक अली रिंद जी सरपरस्ती हेठि थियो है, जंहिंमें चंबड़ प्रेस क्लब जी नई बॉडी चूंडिजी वई है, जंहिंमें सदर हबीब अहमद मुग़ल, सीनियर नायब सदर अशरफ अमर लिगारी, नायब सदर फिदा हुसैन, नायब सदर गुलाम मरसलीन, जनरल सेक्रेटरी खालिद हुसैन सिद्दीकी ऐं ॿिया उहिदेदार चूंडिया विया, जॾहिं त माजिद आरीसर, ज़ुबैर अहमद सिद्दीकी ऐं साजिद सिद्दीकी मेंबर चूंडिजी विया आहिनि। इन मौक़े ते नई चूंडिजी आयल उहिदेदारनि चयो त चंबड़ प्रेस क्लब हमेशा इलाइक़े वासियुनि जो आवाज़ आला ऐवान ताईं पहुंचाइण में पंहिंजो अहम किरदार अदा कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।